जॾहिं कुल जग खां कल छॾाइजी वेंदी, जॾहिं तारीख़ हथनि मां फूल छणी पवंदा, जॾहिं किसा ऐं कहाणियूं दम टोड़े वेंदियूं, जॾहिं राति जे खिड़ंदड़ तारे जे पोयां उॾाम खटोली ऐं प्रिय जूं पचारूं कोई न पचारींदो, ऐं जॾहिं नानी अमां वटि उन सिपह सालारनि जूं समूरियूं सुजाई वार्ताऊं विसरी वेंदियूं, तॾहिं गोॾे सुमारियल मासूम ॿार चवंदो, अमां अमां पोइ छा थियो? ऐं पोइ सुकी ठोठ थी वल धरती जी जिजल जा चप चवंदा त हिकिड़ी हुई धरती ऐं हिकिड़ी हुई शहीदनि जी राणी। ऐं पोइ जा सवाल छेड़ींदे छेड़ींदे उहो मासूम ॿार जीजल जी आख़िरी कहाणी जी पुॼाणी ते माउ जी निंड आगोश हलियो वेंदो त जा हुई चेरी विरची न वेठी। सरजियस ता सूर सामायस ता सुख वया वारी पुखे पियल ही सिट सां ॾींदड़ मज़लूमनि जी ही न्याणी 1988 खां पोइ मज़लूम धरती ख़ातिर वो सिंध जी धरती ते हिकु भेरो ॿीहर मोटी आई त हुनजे अखियुनि जे लाल कटोरनि में लुड़क लड़ी पिया। हुन बारगाह इलाही ॾांहुं इहो चई हथ खयां त अलाह ईअं मोह जो आऊं मरां बंद में। माण्हू जे अथाह समुंड मां काई वीर उथे थी ऐं कोई चयो ॾे त कल भी भुट्टो ज़िंदा था, आज भी भुट्टो ज़िंदा है। उनके तोड़े जो खबर हुई तो न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए, पर जो धरती जे माण्हू सां हिकु वचन हो, हिकु वाइदो हो ऐं कमिटमेंट हुई। उनके तोड़े जो ॼाण हुई तो ओखा पंध पहाड़ जा, पर पोइ बि हुन चयो तो उते वेंदसि आऊं लोही लॼ मथे करे। मूंखे वॾी ख़ुशी आहे कि अॼु मां वापसि पंहिंजे प्यारी धरती ते वेंदसि ऐं मुंहिंजे भाउरनि खे, भेनरुनि खे, मज़दूरनि खे, किसाननि खे मां ख़ैराज तहसीन पेश कंदी कि मां पंहिंजी भेण जो साथ ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ताला कामयाबी जल्द ईंदी। मलीर जी मारी खे धरती खां परे रखण लाइ सभई हीला हलाया विया, पर मलीर खां सवाइ मारी जी ज़िंदगी बेमाना हुई। वक्त जे हिकु आमिर हुक्मरान ऐलान कयो त बेनज़ीर पंहिंजे आमद जो ऐलान वापसि वठे, ॿी सूरत में वो हमले जे नज़र थी वेंदी। पर मोटण तिनी मेणू जे भुजाणी चयो त मुशरफ साईं मुक़ाबिलो हाणे मैदाननि में थींदो। मारू अड़न खे कीअं विसारा, सांगी अड़न खे कीअं विसारा, कीअं विसारा पहंदो देस, कीअं मां पाया कीमती कपड़ा, कीअं मां पाया कीमती कपड़ा, कीअं फिटी क्या पहंदो वेस, मौला तोड़ी दो ज़ंजीर।
पंहिंजे मुल्क मलीर मौला तोड़ी दो तंजीर वेंदसि पंहिंजे मुल्क मलीर मारू अड़नि खे कीअं विसारिया सांगी अड़नि खे कीअं विसारिया। ऐं पोइ 8 अक्टूबर जी अधु राति गुज़रण लॻी। दुश्मनान भुट्टो हरकत में अची विया। हिकिड़ो धमाको, ॿियो धमाको, धरती जे बचनि जूं सिसियूं धड़नि खां धार थी वियूं। कणू कणू थी शहीद थींदा रहिया ऐं मोहतरमा खे इहो चई अलविदा कंदा रहिया त मोहतरमा ॾिस, मूं ॾाह त अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारनि सां, पर सूर्याई ऐं सचाई जो ॿियो आलम हो। सिज उभरियो, हू सुबुह जे हिकु हिकु ज़ख़्मी वटि अस्पतालनि ऐं हिकु हिकु शहीद जी माउ वटि पहुची वई। उन शहीदनि जे बचनि खे चुमियो ऐं माउरनि खे छातीअ लाथो त धरती तड़पी उथी ऐं चंड ते वड़ोल रखी ते चंड भिटाईअ खे चइजांइ जे राति में थे गीत चई सरहद अञा बि जारी आहे। मोहन जे दड़े जे रवायती घराणे में जनम वठंदड़ हिन न्याणी न रुॻो अमरीकी कॉन्फ्रेंस खे ख़िताब ऐं लेक्चर ॾेई दुनिया जे अकाबरनि जे दिमाग़नि खे हिलाए छॾियो, पर हुन रिपब्लिकन ऑफ आयरलैंड जी पार्लियामेंट, स्विट्जरलैंड में वर्ल्ड इकोनॉमिक फोरम, फ्रांसीसी नेशनल असेंबली, कायरा में थियल पॉपुलेशन प्लानिंग, जनेवा में अक़वाम मुत्तहिदा जे ह्यूमन राइट्स कमीशन, सिंगापुर में फायरमैन ग्लोबल फोरम ऐं बीजिंग में वेमन कॉन्फ्रेंस के खिताब समेत केतरी दुनिया जे आला यूनिवर्सिटियुनि में दुनिया जे अहम इशूज़ ऐं मौज़ुनि ते लेक्चर ॾिना। दुनिया जे मंझिल 25 खां मथे इदारनि हिन पूरब ॼाई खे जॾहिं एज़ाज़ी मेडल, डिग्रियूं ऐं एवार्ड ॾिना त उन्हनि इदारनि बि पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झो। एज़ाज़ जंहिंजो कोई मुल्ह नाहे हूंदो, पर नॉर्वे में मुस्लिम वेमन फॉर ह्यूमन राइट्स ऐं ताज़ो 2 दिसंबर ते इंसानी हक़नि वारो एवार्ड न्यूयॉर्क में अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल बान की मून हथां संदसि जिगर जे टुकड़े बिलावल खे मोहतरमा जी ख़िदमतनि जे मता तौरु ॾिनो वियो त दुनिया जे हथ तिरनि मां आवाज़ गूंजी उथिया। हिकु अमीर ज़मींदार ऐं उत्तर सिंध जे रवायती असर रसूख़ रखण वारे घर में जनम वठंदड़ बेनज़ीर जो बालकपणु हिकु शानदार ऐं आसाइश वारे माहौल में गुज़रियो ऐं रेड गल्फ कॉलेज ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पॉलिटिकल साइंस ऐं फ़लसफ़े जी तालीम हासिल कई ऐं 1977 में पाकिस्तान अची पंहिंजे पीउ जी हुकूमत में सिफ़ारतकार जी हैसियत में कमु कयो, पर पोइ सिर्फ़ु 2 हफ़्तनि पुॼाणा ज़ियाउल मार्चला हणी भुट्टे साहब जो तख़्तो ऊंधो करे छॾियो। भुट्टे खां पोइ बि बेनज़ीर खे बि अवाम उकसाइण जे इल्ज़ाम हेठि 8 महीननि ताईं गिरफ़्तार कयो वियो। शहीद भुट्टे खे बेगुनाह फांसी अची वई। माण्हुनि भितनि में मथा हया, ग़रीब अवाम जा ठठ ऐं जीअ भुट्टो वारी शक्ति माण्हुनि जे हथनि मां सिरकी वई। पर माण्हू जे मायूस मुर्कनि ते भुट्टे जो वाह उन वक़्तु वरियो जॾहिं आमरित ख़िलाफ़ शहीद जी न्याणी ऐलान जंग कयो ऐं पोइ पूरब ॼाई 1981 में सिंध जे गुमनाम सिराई इलाइक़नि जे हिकु अज़ियत घर जी कैदानी बणिजी वई। डॉटर ऑफ ईस्ट में मोहतरमा लिखे थी त गर्मी जी बाह में कमरो ॿरी रहियो हो, मुंहिंजे हथनि पेरनि जी चमड़ी हंधा हंधा फाटी चुकी हुई, मुंहिंजे मुंहं ते दाणा निकिरी आया हुआ ऐं मथे जा वार छणी पिया हुआ। मखियुनि मच्छरनि कीड़नि माकोड़नि जी अलॻि दुनिया में मूंखे ईअं वाड़ियो वियो जीअं धरती सां मुंहिंजो को तालुक़ बि न हुजे। पर पोइ सिंध जी न्याणी ईअं कतई बि न चयो तो दुख ये नहीं कि अंधेरों से सुलह कर ली हमने, मलाल ये है कि अब सुबह की तमन्ना भी नहीं। ऐं पोइ नेठ ज़िया सरकार जा हथ कंबण लॻा। मोहतरमा खे 1984 में बर्तानिया वञण जी इजाज़त ॾिनी वई, जिते हुन कन जो इंतिहाई ॾुखियो इलाज करायो। हू जॾहिं 1986 में लाहौर वापसि आई त ज़िया मुखालिफ़ नारनि जी गूंज में लखे इंसाननि जो समुंड उथड़ी पियो। 17 अगस्त 1988 ते जनरल ज़िया हिकु हवाई हादसे जो शिकार थी वियो ऐं चूंडनि में मोहतरमा जी क़यादत में
पीपल्स पार्टी अक्सर सां खटे वई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दुनिया की पहिरीं औरत वज़ीर आज़म की हैसियत में हलफ खयो ऐं आमृत के दौर में गिरफ्तार समूरा सियासी कैदी आज़ाद थी विया ऐं माण्हुनि एक ॿिए खे नई जमहूरियत दौर जो मुबारक ॾिनियो। पर जमहूरियत दुश्मननि जे इरादनि में भी तिर जेतिरो को फ़र्क़ न आयो। 6 अगस्त 1990 ते मोहतरमा की हुकूमत के बरतरफ कयो वियो ऐं मोहतरमा खिलाफ सिरे महल जड़ा रेफरेंस दाख़िल करे उनके वर आसिफ ज़रदारी के कूड़न केसन में गिरफ्तार किया वियो। वक्त जो चरखो हलंदो रहो, जहान ॾिसंदो रहो। 1993 में आम चूंडूं थियूं, वरी गाढ़ा झंडा हवान में फरकिया, वरी जीअं भुट्टो जी गूंज फिजाउन के रंगन में बिखरण लगी। नतीजा आया, पीपल्स पार्टी खटे वई। मोहतरमा वज़ीर आज़म बणजी वई ऐं न्यू गिनीज़ बुक ऑफ रिकॉर्ड 1996 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के मक़बूल तरीन आलमी लीडर ऐं दी टाइम्स ऐं ऑस्ट्रेलियन मैगज़ीन 4 मई 1996 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के दुनिया की ताकतवर तरीन औरतन की फहरिस्त में आणे बिहारियो। सेंट्रल जेल सखर, साला ऐं कराची सेंट्रल जेल में कैदियानी थी रहंदड़ मलीर जी मारवी शहीद भुट्टे ऐं ईरान के असफान में जन्म वठंदड़ नुसरत के प्रेम की पहिरीं निशानी हुई। नुसरत भुट्टे कराची के पेंटो अस्पताल में जॾहिं 21 जून 1953 में हिन नंढी ॿाड़ीअ खे जन्म ॾिनो तो गुलाब के गुलन की मुखड़िन जा खूबसूरत ऐं गुलाबी रंगन में रंगियल हुई। जुल्फकार अली भुट्टे के जॾहिं बरतानिया की हॉस्टल में इहो ॿुधायो वियो त खेसि न्याणी ॼाई आहे तो ख़ुशी मज़ा पेलो मुदी ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधाइण लॻो त आउं अॼु हिकु न्याणी जो पीउ थी वियो आहियां। हू फौरी तौर ते धीअ ॾिसण जे लाइ वतन भरियो ऐं गुलाबी रंगनि वारी धीअ ॾिसी चयो त हीअ त जहिड़ी पिंकी हुजे। ऐं पोइ पिंकी सिंध जी चीकी मिट्टी में रहंदे जवानी माणी। हुन बरतानिया में सियासत, कानून ऐं मुआशात की तालीम हासिल कई। बेनज़ीर पंहिंजी किताब टाटा ऑफ ईस्ट में लिखे थी त बाबा जॾहिं मूंखे आला तालीम लाइ इंग्लैंड पे मोकिलियो तो उन सभ खां पहिरीं मूंखे नए दरे जे अबाणे कब्रिस्तान में वठी आयो ऐं चयो त पिंकी ॾिस हीअ असांजो अबाणो कब्रिस्तान आहे। हिन जी मिट्टीअ में असांजे वॾड़नि जूं हॾड़ियूं दफ़न थियल आहिनि। तूं किथे बि वञी पर इहो बिल्कुलु न विसारजांइ पिंकी त तोखे आख़िर हिते ई मोटणो आहे। तूं लाड़काणे जी मिट्टीअ जी लोई लॼ आहीं, तोखे लोई लॼ जी पार तुझे पिंकी। वक्तन जा हाल बदलिया, सालन जा साल बदलिया, हू मोटी आई। उनके तोड़े जो गुलाब जा गुल पसंद हुआ, शेक्सपियर जा ड्रामा पसंद हुआ ऐं बहारन जा रंग पसंद हुआ। पर जॾहिं उनके भुट्टो अज़म जो रोटी कपड़ा और मकान जो नारो याद आयो तो गरीब आवाम के ॿारनि जी मुर्ग याद आई ऐं सिंध याद आई।
सरदारनि ने भोतारनि जे राज में इंतकाम जो आलम सघारो ऐं निज़ाम जो उसूलनि जे मुंहं ते मंदेड़ो हुअण बावजूद कॾहिं बि मायूसी विचां ईअं न चयो त टिड़ियासी दामने सहरा में ख़ुशबूया जाई वई। उहा ॿारड़ी जे अलमुर्तज़ा हाउस लाड़काने में पंहिंजे पीउ तरफ़ां बंदूक मां फायर करे वण ते वेठल हिकु तोते खे मारण ते 2 ॾींहंनि ताईं मानी न खाधी शिकारनि जे सदाईं निशाने ते रही। उनखे कॾहिं खाधे में ज़हर ॾेई मारण जी कोशिश कई वई त कॾहिं साईं जीएम सईद जे ॻोठ वेझो संस गाॾी ते हमिलो करे क़तल करण जो मनसूबो जोड़ियो वियो, पर वरेतियूं सभु वञो वरी वर बिना वरां की हेकड़ी जे होॾ ते बीठल बुटा अची बुटा रहिया। हो नंढड़ी लाड कर ठात अला नंढड़ी लाड ओ कर ठात जिंद सूरन में जिंद सूरन में सामानी अल्लाह ए नाम खान खत्यानी अल्लाह बोली मुंजी बोली मुंजी वो बोली मुंजी। शहीद जी हिन न्याणी सां उसूल परस्ती जे तहत तुड़ जो रत जा रिश्ता बि उठल रहिया, पर पोइ बि हुन कंहिंखे बि दिलनि खां धार न समझो। फातिमा भुट्टो खे संदसि सालगिरह जे मौक़े ते मोकिलियल तोहफ़ा, मीर मुर्तज़ा ऐं मुमताज़ भुट्टो खे वज़ीर आज़म हाउस में सॾाए गॾिजी मानी खाराइण हिन पूरब जाइ पारां पंजाब जा अहिड़ा त उञाण हुआ जेके लाड़काने जी सरज़मीन में विसारे न सघंदी। हुन रुगो बिलावल आसफा ऐं बख्तावर खे पंहिंजे जिगर जो टुकड़ो न समझो, पर हुन धरती जे बेवाहन यतीम ऐं बेसहारा माउरनि जे बचनि खे बि पंहिंजनि बचनि जियां समझो। उहा ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं केतिरनि समाजी तंज़ीमनि खे ग़रीब ॿारनि जी मदद ऐं पालना वसाइल रोक रक़म ॾींदी रही, पर हुन कॾहिं बि पंहिंजो नालो ज़ाहिर न कयो। फितरी मौत खां कई दूर आबाद सिंध जे हिननि भुटनि कॾहिं गांधी फैमिली खे मरण जो सलीक़ो सेखारियो त कॾहिं श्रीलंका जे बिंद्रा नायकी फैमिली खे असुल मौत जी हक़ीक़त जी ॻाल्हि सम्झाई, कॾहिं बांग्लादेश जे रहमान फैमिली खे मौत खे हाराइण जो ॾांहुं ॾिसियो, त कॾहिं अमेरिका जी कैनेडी फैमिली सां रत भेटाइण जो फ़लसफ़ो सम्झाईंदे यूनानी अलमियाती किरदारनि जो अंजाम उसूल ॿुधायो। वक़्त जी तारीख़ हिन खां छा न घुरियो। तारीख़ जॾहिं उन खां हिकिड़ी क़ुर्बानी घुरी त शफ़क़त जे महबूब पीउ खे क़ुर्बान थींदे ॾिठो। ॿी क़ुर्बानी घुरी त हिकिड़े भाउ खे पंहिंजे हथनि सां दफ़नायो, ऐं जॾहिं टी क़ुर्बानी घुरी वई त हुन ॿियो भाउ पंहिंजे हथनि सां दफ़नायो। ऐं सिंध जे शाइरनि चयो त गुलनि जी मौसम कलियूं न आंदियूं, बहार आंदा पुटनि जा लाशा। बेनज़ीर जंहिं शहीद भुट्टे खे शहीद चमुरज चयो, बेनज़ीर जे मीर मुर्तज़ा भुट्टो खे उसूल मर्द मुजाहिद चयो, बेनज़ीर जे शाह नवाज़ खे शहीद मुसाफ़िर चयो, बेनज़ीर जे नुसरत भुट्टो खे शोदाए जीजल चयो, ऐं बेनज़ीर जे आसिफ खे वक़्त जो नेल्सन मंडेला चयो। हिकु लख़्त जिगर बिलावल भुट्टो ऐं बख्तावर भुट्टो निशाने तौर ॾेई वई। मीर मुर्तज़ा भुट्टो इस दुनिया से रुखसत तो होगा, लेकिन वो हमारे दिलों में जिंदा है और हमेशा जिंदा रहेगा। इसलिए शहीद कभी नहीं मरते हैं। मीर मुर्तज़ा भुट्टो एक बाहिम्मत और बाअसूल इंसान था। वो कई साल दर बदर रहा, सख्तियां बर्दाश्त की, लेकिन आमरियत से कभी भी समझौता नहीं किया, आमरों से कोई सौदा नहीं किया। आज हम सब और मैं उसके बहादुरी और हिम्मत को खराज तहसीन पेश करते हैं। 6 रुपया फी किलो अटो ऐं 10 रुपया फी लीटर पेट्रोल छॾे वेंदड़ मलीर जी हिन मारवी खे जॾहिं ग़रीब अवाम यादि आई त उनखे मज़लूम तबिके जा अॻवान बि यादि आया। शहीद समीउल्लाह कलोड़ जी शहादत वारे वाक़े जी मुज़मत खां वठी
जस्कम अॻवान डॉक्टर सफदर सरकी ऐं बलूचिस्तान जे अॻूणे वज़ीर आला अख्तर मेंगल लाइ हमदर्दी वारनि बयाननि खां वठी नवाब ख़ैर मोहम्मद मरी सां मुलाक़ात ऐं बलूचिस्तान जे चीफ गवर्नर बलाज खान मरी ऐं नवाब अकबर भुट्टी खे ख़राज पेश करण ताईं मुल्क जी उहा अॻवान हुई जिन न कॾहिं दादू जे मिसकीन कारकुन मुजाहिद सुमर सोलंगी खे विसारियो त न कॾहिं चंबड़ जे शहीद गुपचाणी खे विसारियो। बदीन जे कच्छी पाड़े में रहंदड़ ग़रीब कारकुन ओस्मान कुरैशी जो अंगण अॼु बि गवाह आहे, जिते हू पंहिंजे रुठल कारकुन खे पार्टी जो असासो करार ॾींदे सिर्फ़ इहो चवण लाइ बदीन आई त हिकु तूं न मूं मटेज जग रुसियो त घोरियो। मोहन जे दड़े जी चीकी मिटीअ मां बणियल धरती जी मारी जॾहिं पंहिंजे पीउ खे यादि कंदी हुई, जॾहिं पंहिंजे हिकु भाउ खे यादि कंदी हुई, जॾहिं पंहिंजे ॿिए भाउ खे यादि कंदी हुई, जॾहिं पंहिंजे जीजल माउ खे यादि कंदी हुई ऐं जॾहिं जुदा थी वियल बचनि खे यादि कंदी हुई त लुड़क रोके न सघंदी हुई। सवालनि जे चौराहे ते हू उन इम्तिहान जे निशाने ते रही जंहिंजा आॾो जवाबनि सदाईं टहक ॾिना। हिकिड़े पासे ज़ाती ज़िंदगी जी चमक हुई, ॿिए पासे मज़लूम आलम जी तड़पंदड़ रूहनि जो ज़िंदान हो। हिकिड़े पासे बाज़ जे चंबनि में तड़पंदड़ तारीख़ जा बचा हुआ त ॿिए पासे सदाए हक़ हुई इहा त मेहनत कश वालों से हम जब अपना हिस्सा मांगेंगे एक खेत नहीं, एक बाग नहीं, हम पूरी दुनिया मांगेंगे। जैसे अपनों की कमानों में हो अगयार के तीर, इससे पहले भी हुआ चांद मोहब्बत का दुनीम, नोके दशना से खिंची थी मेरी धरती पे लकीर। आज ऐसा नहीं होने देना, आज ऐसा नहीं होने देना। ऐ मेरे सोख्ता जानो, मेरे प्यारे लोगों, अब के घर जल्जले आए तो कयामत होगी। मेरे दिलगीर, मेरे दर्द के मारे लोगों, किसी गासिब, किसी जालिम, किसी कातिल के लिए खुद को तकसीम न करना मेरे सारे लोगों। बेनज़ीर सर शाहनवाज़ भुट्टे जी उन धीअ जो नालो हो जेका जवानी में जूनागढ़ में बीमारी सबब फौत थी वई। बेनज़ीर सभ खां पहिरीं आम माण्हुनि जे नज़रनि में उन वक़्तु आई जॾहिं हू पंहिंजे वालिद वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां गॾु भारत जी वज़ीर आज़म इंदिरा गांधी सां शिमला ॻाल्हियुनि लाइ वियल वफ़द में शामिल हुई। वक़्त जे नाम्यारे शाइर रईस अमरोही जी जॾहिं मथसि अखि पई त उन खे ख़राज पेश कंदे चयो त शिमला मुज़ाकरात थे, तारीगीर भी, पुरअज़म भी, लेकिन हकीर भी, आरास्ता थे महफिल सदर व वज़ीर भी, तारीख़ की निगाह में थी बेनज़ीर भी। जॾहिं मुल्क ते ॾुखिया वक़्त आया त वक़्त जे हुक्मरान खे भुट्टा यादि आया। यया खां वस हलिया विया त भुट्टो यादि आयो। मुल्क जो हिकिड़ो टुकड़ो हथनि मां वञण लॻो त भुट्टो यादि आयो। ऐं जॾहिं 90,000 फौजी कैदी भारत में कैद थी विया तो भुट्टो याद आयो। जब वतन को लहू की जरूरत पड़ी तो सबसे पहले गर्दन हमारी कटी। फिर भी कहते हैं ये अहले चमन, ये वतन है हमारा तुम्हारा नहीं। I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your security council. Here you are. I am going. भुट्टे जे तमाम पुराने ज़ाती मुलाजिम ओस्मान सुमरो और फ्लेश जो चवण आहे त ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी डिबेटिंग सोसाइटी जी सदर चूंडण खां पोइ 1976 में इस्लामाबाद जे परॾेही वज़ारत में ख़ुसूसी एवज़ी तौर मुक़रर थियल बेल बॉटम ऐं फ्लावर चाइल्ड वारो आउटलुक ॾींदड़ ऐं ॿिलियुनि सां प्यार कंदड़ सिंध जी न्याणी ते ॾुखनि जा पहाड़ किरी पवण जो अंदाज़ो उन वक़्तु थियो जॾहिं 5 जुलाई 1977 ते भुट्टे जो तख़्तो वक़्त जे आमिर ज़ियाउल खां ऊंधो थियो ऐं हिकु अवामी महबूब राति जे अंधेरे में ज़िंदान जो कैदी थी वियो। ग़रीबनि, बेवाहनि, यतीमनि ऐं लावारस ॿारनि जी उहा बेनज़ीर जॾहिं 27 दिसंबर ते रावलपिंडी जलसेगाह ते पहुती त 16 ज़ुलज थी चुकी हुई। बीबी ज़ैनब जी शहादत वारी तारीख़ थी चुकी हुई। धरती जो ख़्वाब निशाने ते अची वियो, धरती जो अरमान निशाने ते अची वियो ऐं भुट्टो यादि अची वियो। रावलपिंडी जे सलाखनि पोयां क़ैद
मोहन जे तड़े जो वो भुट्टो जे आखिरी मुलाकात कंदे मोहतरमा के चयो हो त पिंकी अज मुझी तोसा आखिरी मुलाकात आहे, सुभाणे आउं आज़ाद थी वेंदुसि पिंकी। ये सिगार मुझे रात जो आखिरी कश ऐं शालीमार जो परफ्यूम रात जिन सनाटे में खुशबू विखेरींदो। शाह नवाज़ जी पारत हुजे, तोखे मुड़ुस ऐं सनम जी पारत हुजे पिंकी। ऐं सुभाणे आज़ाद थी वेंदुसि, वॾनि जी हॾड़ी में मिली वेंदुसि ऐं मुंहिंजी सिंध जी मिटीअ में मिली वेंदुसि पिंकी। अधु रात जो पेरनि मथां छा त चांदनी प्यारी हुई, अॼु चंड ॾे आकाश में तो विख वधायां। अलविदा ऐं सिंध, तोखे अलविदा ऐं चंड, तोखे अलविदा। के ॾींहं हुआ जो नींहं हुआ ऐं कंहिंजी सूंहं विरूं हुई। न रही न रही न रही न रही, गुज़री बेवई गुज़री बेवई गुज़री बेवई। उन जे हिकु हिकु लफ़्ज़ ते, हिकु हिकु अखर ते, हिकु हिकु जुमिले ते माण्हुनि दिलनि जी गहराइनि सां मोट ॾिनी। उन चयो त मरो त धरती जे करे मरो, जियो त धरती जे करे जियो। दुनिया जा मज़लूमो हिकु मुठ थी वञो, हिकु कड़ी थी वञो त जी फतेह हक़ जी थी सघे ऐं फतेह सच जी थी सके। पाकिस्तान के गरीब लोगों ने हर वक्त हमारा साथ दिया है और हमारी जिंदगी भी पाकिस्तान के लिए, जमहूरियत के लिए, मुसावात के लिए और गरीबों के लिए वक़फ़ है। माण्हू हुन जो ॻाल्हियूं दिलि जी गहराइनि सां ॿुधी रहिया हुआ, अखियुनि खां ओजागा विसरी पिया हुआ, बीठल पेरनि खां थक विसरी पिया हुआ। पर थी ही वयो जो ज़माना बड़े गौर से सुन रहा था। हम ही सो गए दास्तां कहते कहते। सुवारे लोलियूं विनैड़ी अमा, लोलियूं विनई परदेस वञण जूं, लोलियूं विनई परदेस वञण जूं। वक्त गुजरण लॻो, चंड खिड़न लॻो तो सितारा पूछने लगा तो वक्त के गुजरने पर वो जो भूल जाएंगे बेनज़ीर कैसी थी, हम उन्हें बताएंगे बेनज़ीर दुनिया में जिंदगी के माथे पर एक लकीर जैसी थी। रोज वो शब के जिंदान में एक असीर जैसी थी, शहर के गरीबों के एक अमीर जैसी थी, जबर की निगाहों में एक तीर जैसी थी, बेनज़ीर बस बेनज़ीर जैसी थी। ऐं पोइ साल मोकिलाइण लॻो, सिज मोकिलाइण लॻो। आउं न गॾी पिणीअ खे ऐं तूं थो लही सिज, वञी केच चइज त वीचारी वाट मुई। हाणे आओ न आ, हाणे आओ न हो, असां पलियो आसरो, असां पलियो आसरो। उन वतन जी धरतीअ खे आख़िरी भेरो मुड़ी ॾिठो, उनखे भुट्टे जे भर में दफ़नाइण वारी वसियत यादि आई, उनखे परॾे छॾे आयल उनजा बच्चा यादि आया। पर पोइ हवाउनि में हिलायल माण्हू जे हथनि में हिन उमेदनि जा खिड़ी पियल गुलाब ॾिठा त हिकु तमन्ना जागी उथी ऐं चयो, हमारा जीना अवाम के साथ है, हमारा मरना भी अवाम के साथ है। ऐं पोइ सांझ वेला रंगनि हेठि सिंध जे भॼनि पखनि ऐं पोठनि तरफ़ सिज लकनि में लड़ियो त हुन इहो चई धरती खां मोकिलायो त वठी हर जनम भरबो, मिठा मेराण में मिलबो, ख़तम ऊंदहि थी वेंदी, चिटी चांडाण में मिलबो।